ये जगह फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते हणंदियूं आहिनि न पापाई परी पापाई ढोल पापाई एंजिल इन्हनि खे हाणे ख़बर पवंदी हूंदी जॾहिं अफ़्तारी जा थाम गॾु थींदा हूंदा। घर से बाहर निकलने के लिए तुमको मना किया था ना जानवरों, समझ नहीं आता तुमको? क्या नाम है तेरा? सर राजू। और तेरा नाम क्या है? मुझे में क्या झूठा नाम बताना है क्या? शानो ये ज़ाल बेगम वाइफ में केड़ो फर्क आ? फर्क को भी न है। यो भी इंडिया भारत ने हिंदुस्तान को हिकिड़े ई दुश्मन जा टे नाला। ने ए भाऊ ॿाहिरि आयो वा इंग्लिश वॾी थो ॻाल्हाए, तूं बि ॻाल्हाए, तोखे बि ईंदी आहे न? हाय, हाउ आर यू? आई एम प्रेग्नेंट। अब देख खबर दूल खपाई बे। हां खपाए बे। घणे हो? अब डोंके से दो 1500 रुपया। पोया पाटल न हो जा 3000 करे ने। यहाँ क्या कर रहे हो? हमारा मर्जी, हम जो चाहे करे, हमारा घर है। तुम जाओ जाके चाय बना कर लाओ खड़क वाला। जहर ना पिला दो तुम्हें। नहीं, हम तो चाय ही पिएगा, वो भी तुम्हारा हाथ का कड़क वाला। 1 मिनट में बाहर निकलो यहाँ से। नहीं जाएगा। महंगाई के बारे में छा चवण चाहींदा जी तू? महंगाई के बारे में कुछ चवण चाहिंदा। छा छा चवंदे ॿुधाए। ॾाढी महंगाई जे आहे, भाॼी बि महंगी जे आहे, टमाटर महंगा, हां पटालू, गरीब माण्हू वञे काॾे हेॾा? गरीब त ॼमे त बि वेल में, जे मरे त बि वेल में। अच्छा गरीब काॾे वञे हेॾा ॿुधायो भला? गरीब ॼमे ई तब्दीली आहे। छो तब्दीली न आहे त बाक़ी छा आहे? काॾे वञे त तब्दीली। 90 रुपए दौर में कंडू 60 रुपया किलो, हाणे 80 रुपया किलो। गरीब माण्हू काॾे वञे? तूं जो अगर 50 रुपया खणी टमाटर किलो वठण पोइ छा मिली? धिकारी कढी पियो छा मिलियो? गरीब माण्हू इहा इज़त ॾिनी पियो छा थींदो? छो न मिलियो किलो? घणे किलो मिलियो दादा? टमाटर घणे किलो मिलन? अधु पाव पिया जंहिंमें दाग में ई सड़ी वञे। अरे गामू यार, इंसान के ॿ चीज़ां वॾियूं मगरूर कंदियूं आहिनि। कहिड़ियूं? हिकु हुस्न, ॿियो वरी पैसो। हाँ शुक्र अल्लाह जो मूंखे ॿई न आहिनि। केरु गामू हुई छा? वीडियो वग़ैरह ॾाढा भला ठाहींदो है। तुंहिंजी गज ॾाढी वणंदी आहे ठोड़। कि तूं मशहूर रही तो गामू जे नाले सां। अब गामू यो रोज़ा रखी पियो ना? काय बजे? 5:30। अब मुझे 4:45 तो रखी है चा। न 5:30 में रख दो दरिया में। दरिया में मुझे फ्रिज में थधो थी पौधो कढी। हाँ हाँ।